ज़हर ज़िंदगी ड्रामो 270 किस्त ते बंद थी वेंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में 270 किस्त में छा थियण वारो आहे? छा रबन कमीने कमाल ख़ान खां पंहिंजी भेण पठाणी आज़ाद कराइण में कामयाब थी वेंदो? छा ओठे जहिड़े शैतान उठ के गोली हणी मारण में भी कामयाब थी वेंदो? ऐं कमीने कमाल ख़ान के जीअं त रबन पंहिंजी मीरा के वाइदो वचन ॾिनो आहे त मां इबरत जो निशानो बणाईंदुसि कमीने कमाल ख़ान के। छा सभिनी ॻोठ वारनि जे साम्हूं कमाल ख़ान जहिड़े कमीने इंसान जे मथे में धूड़ विझी उन जो ॻाटो धड़ खां धार करे छा ॻोठ वारनि जे पेरनि अॻियों फिटो कंदो, या ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 270 एपिसोड में आसान जी मौत कमीने कमाल ख़ान के मारे छॾींदो? वारिस जो किरदारु आख़िर एतिरो ख़ासि छो ज़ाहिर न थियो? आख़िर वारिस जे किरदारु एतिरी ॻोठ वारनि सां, ग़रीबनि सां ऐं रबन जहिड़े मज़लूम माण्हू सां हमदर्दी ज़ाहिर छो न कई? हालांकि एजाज़ कोलाची पंहिंजी ज़िंदगी में हीरो जा किरदार कया आहिनि, पर हिन ड्रामे में एजाज़ कोलाची एतिरो ख़ासि परफॉर्मेंस ज़ाहिर नाहे कई। आज़म जान मैगल बतौर रबन जे किरदार में जेॾी महिनत करे आयो आहे ज़हर ज़िंदगी ड्रामे में, शायदि ई ज़हर ज़िंदगी ड्रामे में कंहिं घटि महिनत कई हूंदी। ओठे जहिड़े शैतान उठ आख़िर में कमीने कमाल ख़ान जो साथ ॾेई पंहिंजो पाण खे चिमचो वाठो ज़ाहिर करे छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में छा रबन 270 किस्त खां पहिरियां ई ओठे जहिड़े शैतान उठ के मौत जी निंड सुम्हारींदो ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान के इबरत जो निशानो बणाईंदो, पंहिंजी भेण पठाणी के आज़ाद कराइण में कामयाब थी वेंदो, पंहिंजी मीरा जे ज़ुल्मनि जो हिसाब बराबरि कंदो, पंहिंजे मज़लूम भाउ राणे खे बेदर्दीअ सां क़तल करण वारनि खे छा इबरतनाक सज़ा ॾियण में कामयाब थी वेंदो? ज़हर ज़िंदगी ड्रामो छा 270 किस्त ते बंदि थिए या हलणु घुरिजे? अवां असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में अवां सां गॾु ॾिसंदा रहंदा ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट सिर्फ़ु असांजी HD टीवीअ ते। अल्लाह हाफ़िज़।